रमज़ानुल मुबारक जो महीनो शुरू थींदे ही महांगाई जो जिन बेकाबू बणिजी वियो आहे ऐं आम वापे जी शयुनि जा ख़रीदार दाऊं कंदे नज़र अची रहिया आहिनि। घोटकी में मार्केट कमेटी किथे बि नज़र नथी अचे, जंहिं करे वापारियुनि ऐं मुनाफ़िक़ोरनि पंहिंजी मर्ज़ी जा अघ मुक़ररु करे छॾिया आहिनि। मुर्गी, गोश्त, सब्ज़ी, फ्रूट ऐं इस्तेमाल में ईंदड़ ॿियूं शयूं महांगियूं थियण सबबि रमज़ान जे पहिरें ॾहाके में ई माण्हू ख़रीदारी जी सघ विञाए वेठा आहिनि। इन सिलसिले में शहरनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त महांगाई जा अरूज थिया, को अमल कोन्हे। हिते अचनि मुख़्तियारगार वग़ैरह ईअं फेरो ॾिनियूं, माण्हुनि खां पैसा वठी वञनि था। अमल तॾहिं आहे उन शइ ते थिए, मिसाल घटि थिए, आवाम खे रिलीफ मिले न, का शइ नथी मिले। जेको जिथे मन मर्ज़ी करे थो, इहो को असूल आया। टमाटो सब्ज़ी ॿी ॾिस, जेकी सब्ज़ी वठंदे तोखे 50 100 खां अंबा 150 रुपया किलो आहे, का इंसानियत आया। फ्रूट ॾिसो, सेब 150 रुपया किलो आहे, अंबा 150 रुपया किलो आहे, खुरमानी आहे 200 रुपया किलो आहे। माण्हू वञे काॾे? रिलीफ ॾिए थी हुकूमत, वॾी इमदाद करे थी। अब भाॼियूं तमामु रमज़ान शरीफ़ आहे, बि फ़ाइदो न पियो आहे, ॿुधे न। हे भिंडी आहे बि उहो साॻियो रेट आहे, जे तुरी आहे, टमाटा 70 80 रुपया हाणे हलाइनि था। हिते को कानून ई कोन्हे, ॿुधे न। ऐं वाङण नी उहे बि 10 रुपए ते जेका खाईंदा उहे 40 रुपया ते रमज़ान में हलनि था। हिते पंहिंजी मर्ज़ी सां हलाइनि था, न को पर्चो लॻल अथनि। कंहिं वटि ॾिस पर्चो आहे, न त पर्चो हूंदो आहे, सॼा रेट लिखियल हूंदा आहिनि। त हे बाबा हे शइ हेतिरे हलायो, हे शइ हेतिरे हलायो, हे शइ हेतिरे हलायो। को हिनखे कानून कान्हे, पंहिंजी मर्ज़ी सां हलाइनि था। जेकी शइ जेको जिथे ग्राहक फासेनि थो, उहो उते हुनखे चथी ॾिनियूं वेंदा नी, ॿुधे न। बसर नी त 10 रुपया, त हे 30 रुपया किलो हयूं वेठा आहिनि, 25 रुपया। हे रमज़ान जो अहसासु करनि था। कुझु हिन को कानून न आहे, न हिनखे को चवण वारो आहे, न हिनखे को पुछण वारो आहे। पंहिंजी मर्ज़ी सां हलायूं हलिया वेंदा नी। सब्जी सफ़ा चोट चढ़ी वही है। आलू जो है 40 रुपया चवन था, टमाटर 60 रुपयो, मेड़ा 60 रुपयो, बसर 30 रुपया। रमज़ान शरीफ में ॾाढी जेको है महंगाई करे छॾी अथनि। गरीब माण्हू हाणे सब्जी वठे या ॿी का शइ खाए। रमज़ान शरीफ को अॻु में शयुनि जा अघु तमामु घटि हुया। खाधे पीते जी शयूं हर शइ बि घटि हुयूं। इन जीअं रोज़नि अचण को अॻु में जेकी 20 रुपया किलो या 15 या सब्जी कहिड़ी बि हुई सस्ती हुई, उहा हाणे चोट ते चढ़ी वई आहे। इन ते कंट्रोल करण लाइ DC कमिश्नर इन्हनि सभिनी नोटिस वरितो, जो बि इहे शयूं घटि न थियूं। मार्केट कमेटी जो जेको चेयरमैन आहे राणो, उन बि के हिदायत कई वई त उहो अञा इन माल ताईं उहो 12 खां पोइ लिस्ट जारी करे थो त इहे मनपसंदि पंहिंजा रेट उहो कंहिं खे रिश्वत ॾिनी थी वञे ऐं पंहिंजो रेट एतिरा हाई लेवल ते चाढ़े छॾिया त ग़रीब माण्हू, रोज़ेदार माण्हू वठी नथा सघनि, न ग़रीब गुरबो वठी थो सघे। एतिरो आज़ार वधी वियो आहे घोटकी शहर में त ऑफिसर सभु निंड पिया आहिनि, सुतल पिया आहिनि। बदनी थी वई आहे, तंग थी विया आहियूं, बेज़ार ॾाढो थी विया आहियूं। फ्रूट बि महांगो थी वियो आहे, सब्जी बि महांगी थी वई आहे। ग़रीब माण्हू काॾे वञे, ॾाढो ज़ुल्म लॻो पियो आहे, बदअमनी लॻी पई आहे। ग़रीब माण्हू ॾाढो वेल में अची विया आहियूं। ॾींहं जो कमायूं 200 था खाऊं, काॾो महांगाई थी वई आहे। किलो खंडु वधी वई आहे, सब्जी वधी वई आहे, फ्रूट वधी वियो आहे। असां ग़रीब माण्हू वेल में अची विया आहियूं। रमज़ान शरीफ जे भलारे महीने में तमामु घणी महांगाई चोट चढ़ी वई आहे घोटकी ज़िले में। टमाटा 2 ॾींहं अॻु में 30 रुपया, 15 रुपया, 20 रुपया किलो हुया, हाणे 90 रुपए किलो नी। फ्रूट में सब्जियूं फ्रूट खाऊं था, आड़ू 200 रुपए किलो नी। अंब ग़रीब माण्हू खाए थो त 100 खां 150 200 रुपए किलो हलनि था। ग़रीब माण्हू काॾे वञे? असां 200 300 तारीख़ कमाइण वारा मज़दूर, असांजे लाइ त इहे फ्रूट वग़ैरह जेके नी तमामु घणी महांगाई आहे, नथा खाई सघूं, न पुॼी बि सघूं था। तमामु चोट चढ़ियल आहे। भिंडियूं 20 रुपया किलो हुयूं, 40 रुपया किलो हलनि थियूं। उनखां अलावा ॿियूं जेके सब्जियूं नी तमामु महांगाई जेका आहे रमज़ान शरीफ में चोट चाढ़े छॾनि था। आम ॾींहंनि में जेको आहे त घटिताई हले थी थोरी, पर रमज़ान शरीफ जे हिन भलारे महीने में तमामु घणी महांगाई जेका आहे लॻी पई आहे। महांगाई तमामु चोट चढ़ियल आहे। मुनाफ़ाखोर जेके आहिनि उन्हनि रमज़ान जो जीअं महीनो शुरू थियो आहे, ईअं अचण था उन्हनि ब्लैक मार्केटिंग शुरू करे। सब्जी ॾिसो तव्हां, फ्रूट ॾिसो, ॿियूं जेके शयूं आहिनि। खीर जो अॻे 80 रुपए किलो हुयो, हाणे 100 रुपए किलो मिले थो। इहा SDM साहब आहे या DC साहब आहे, उनखे नोटिस वठणु घुरिजे। तमामु उरूज थिया, जीअं रमज़ान शरीफ अञा लॻो ई कोन्हे, पहिरें ॾींहं खां वठी रेट दफ़ा हाई थी विया। हाणे ग़रीब माण्हू पोइ काॾे वञे? जेको 200 300 कमाइण वारो माण्हू, मूंखे ॿुधायो छा वठंदो? अमीर त हर शइ वठी सघे थो, ग़रीब कान वठंदो। मुंहिंजा मिठा, न ग़रीब ईद करे सघंदो, न का ॻाल्हि करे सघंदो, न का शइ वठी सघंदो, न को रोज़ो ई खोले सघंदो।
महांगाई वॾी आहे हिन वक़्तु जेके 50 रुपए किले जा रामबनी हाणे 120 रुपया 150 रुपए किलो लॻा पिया नी जेकी सब्ज़ी आहे आलू 10 रुपए किले वारा 30 रुपया किलो लॻा पिया नी हे भलारो महीनो आहे रमज़ान शरीफ़ जो असां नवाज़ शरीफ़ साहिब खे चवंदासीं बाबा जेतिरो बि वधि में वधि थी सघे इन भलारे महीने में सस्ताई बि कर महांगी कई अथनि माण्हुनि जे वठण को चढ़ी वई आहे जेको रेट पोइ 50 60 70 रुपए किलो आहे केरु वठे रमज़ान शरीफ़ महीने में त बाहि ॿारे छॾी आहे कोई इंसाफ़ थिए का अदालत थिए हे पंहिंजा रेट हथ जा खड़ा आहिनि सेठी त न को पर्चो आहे न कुझु आहे पर्चो वर्चो हुजे का रेट लिस्ट हुजे का ख़बर त पए न हिते त अच जेका वठण को ज़ोर आहे जिते वञ उते बाहि ॿरी पई आहे रमज़ान शरीफ़ शुरू थियो आहे हर शइ डबल थी वई आहे रुपए शइ 5 रुपया मिले थी जेका शइ हर रुपए में मिले पई हिन वक़्तु 2 रुपया मिले थी पई ख़ारका महांगी थी वियूं आहिनि आवाम सां वॾो नाजाइज़ी आहे जंहिंजो कोई अज़ालो कोन थो करे जिते वञो होशर लॻो पियो आहे जिते वञो उबतो कमु लॻो पियो आहे जहिड़ी मार्केट में जेका शइ वञो वठण था वञो सब्ज़ी वग़ैरह रुपए जे 2 रुपया लॻी पई आहे का पुछण वारो कोन्हे हुकुमरान अलाए किथे आहिनि हुकुमराननि खे थिए त रमज़ान शरीफ़ जो पैकेज आवाम ताईं बिल्कुलु रिलीफ ॾियनि ऐं उन्हनि खे अज़ालो करनि अदा ये जो रमज़ान महीने में पटाटा आगे मिलता 20 रुपया किलो हाणे 30 रुपया 30 रुपया ने जेके अगे भिंडियूं मिलतियूं 10 रुपया उहे 20 रुपया हाणे जो हिन रमज़ान महीने में एतिरी महांगा छो वधी वई आहे हर शइ महांगी मिले थी पहिरियां जेकी 60 में मिलती उहा 100 में मिले थी ऐं जेकी जेको आहे 30 मिलती उहा 50 में मिले थी हर शइ जेकी आहे न रोज़नि जे करे ॾाढी महांगी मिले थी पहिरियां खां महांगाई थी वई आहे मां रमज़ान में जेकी थी वई आहे न पहिरियां घटि हुई हाणे हुनखां वधीक थी वई आहे महांगाई तमामु चोट चढ़ी वई आहे का शइ वठूं था पिया त असांखे सही तरीक़े सां मिले कोन थी पई ठीकु आहे हिते आया आहियूं टमाटा हलनि था पिया 80 रुपए किलो 100 रुपए किलो ॿुधाइनि उन खां बाद में का शइ अहिड़ी वठूं था तक़रीबन महांगाई आहे का सस्ता आहे ई कोन महांगाई एतिरी थी वई आहे जीअं रमज़ान शुरू थियो आहे बटालू 30 रुपया किलो त हाणे 60 रुपया किलो आहे अलाए छा चकर आहे सम्झ में वेही का ॻाल्हि कोन थी माण्हुनि खे भिंडी अॻे 20 रुपया हुई त हाणे 40 रुपया किलो आहे बसि सरकार की आहे त बसि ॿधने रेड़े नारेंगे बि हाणे महांगा पिया असां काॾे वञूं ग़रीब सरकार असांखे छा करे थी असां कुझु ई कोन्हे असां बीठा आहियूं त फुरण का बीठा आहिनि असां काॾे वञूं ग़रीब महंगाई चोट ते चढ़ी वई आहे हर शइ चढ़ी वई आहे रमज़ान जो भलारो महीनो आयो आहे ईअं ई महांगाई थी वई आहे टमाटो अॻ में 20-30 रुपया हुयो हाणे 60 रुपए किलो मंडी में ॾियनि था पिया तबाह करे छॾियो अथऊं पटाटा 10 रुपए किलो हलंदा हुया हाणे 30 रुपया 40 रुपया आहे टमाटर बि 10 रुपया हलंदा हुया इहे 70-80 रुपयो हलनि था तबाह मुस्लमान थी करे बि रमज़ान में वॾी महांगाई कयूं बीठा आहिनि महंगाई हद चढ़ी वई आहे महंगाई तव्हां पाण था ॾिसो टमाटर जिते 20 मिलंदो हुते 60 रुपया भरूं था तुरियूं जेको तुरियूं खाइण को बि हली वियूं 70 रुपया तुरी किलो आहे जेकी 40 रुपया 30 रुपया किलो हुई ॿी महंगाई हिन खां वधीक कहिड़ी महंगाई आहे भिंडी महांगी थी वई आहे करेलो महांगो थी वियो आहे अॻे 20 रुपया हाणे 60 को 70 को तुरी 70 रुपया हलाइनि था महांगाई ॾिसो था सब्जी जॾहिं रमज़ान शुरू थियो आहे त आया सर रोज़े जे लाइ सब्जी वठण सब्जी महांगी थी वई आहे भिंडियूं टमाटा अॼु चढ़ी विया नी कल्ह टमाटा 10-20 रुपया किलो वठंदासीं अॼु के भला मिलनि था 50 के हल्का 30 मिलनि था हाणे असांखे सम्झ में नथी अचे वठूं कहिड़ा हाणे बसि महिरबानी थी वञे त माल सस्तो थी वञे मुसलसल जेकी आहे महांगाई चोट चढ़ी पई आहे ग़रीब माण्हू जेतिरा पैसा कमाए थो ओतिरा जेको आहे न हिन फ्रूट में ई पुरानी हाणे फ्रूट जी हालत ई आहे त मुसलसल जेकॾहिं अंब आहे त अञा ताईं मौसम में मुकमल लथो न आहे लिहाज़ा जेकी अंब जी सूरत हाल आहे न इहो अंब मौसम वारो न आहे अंब पाल ते पचियल आहे ऐं उनखां पोइ हिन जो रेट एतिरो त हाई आहे न जो ग़रीब माण्हू जे वठण खां चढ़ियल आहे होॾां हर साल जीअं हिन भेरे बि घोटकी इंतज़ामिया मुनाफ़ेखोरनि ते कंट्रोल करण में मुकमल तौर नाकाम थी वई आहे असिस्टेंट कमिश्नर मलिक इकरामुल हक पारां शहरनि जी शिकायतुनि ते दुकाननि ऐं रेड़नि ते छापा हया विया जंहिं दौरान केतिरनि ई दुकानदारनि ते ॾंड पिणु विधो वियो असिस्टेंट कमिश्नर मलिक इकरामुल हक सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे महंगाई बाबत कुछ निरित चयो रहीम जी सिंध टीवी का शुक्रिया कि जिन्होंने बोलने का मौका दिया इस तरह से है कि रमज़ान के हिसाब से कीमतों को कंट्रोल में रखने के हिसाब से कीमतें नोटिफाई की गई हैं डिप्टी कमिश्नर साहब ने कीमतें जो हैं हर चीज़ की और जो फ्रूट और सब्ज़ी की कीमतें रोज़ाना की बुनियाद पर लिखी जाती हैं इस चीज़ को इंशाल्लाह यकीनी बनाया जाएगा कि सार्फिन को और कस्टमर्स को जो फ्रूट और बाकी चीज़ें जिनकी कीमतें मुय्यन की गई हैं उसी रेट पे मिलें जो डिसाइड की गई हैं और सब्ज़ी फरोश फ्रूट फरोश और बाकी जो कारोबारी हजरात हैं उनके साथ इस तरह से निपटा जाएगा कि वो महंगी चीज़ें ना बेच सकें इस सिलसिले में हमारा एक शिकायत सेल भी हमने घोटकी के अंदर एक दे दिया और उसका नंबर भी दे दिया हुआ है इधर लोगों को
कोई भी किसी भी दुकान पर कोई भी कस्टमर जाता है तो सबसे पहले वो रेट लिस्ट मांगे, उस रेट लिस्ट से अगर ऊपर कोई देता है तो वो शिकायत करे, इंशाल्लाह उसको जुर्माना भी किया जाएगा और सजा भी दी। अभी तक थोड़े चलान किए, अभी थोड़ी देर पहले ही निकले। रेट लिस्ट के मुताबिक ही ज्यादातर चीज बेच रहे हैं। काफी जगहों पर जहाँ पर रेट लिस्ट नहीं मौजूद थी उनको थोड़े चलान किए और उसके अलावा जो महंगे बेच रहे थे उनको थोड़ा सा ज्यादा चलान किए। घोटकी ज़िले के डिप्टी कमिश्नर एजाज अली शाह के रुगो थदन कमरन के इजलासन बदिरां मार्केटुनि में निकिरी आम माण्हू के रिलीफ ॾियण लाइ कोशिशूं करणु घुर्जनि त जीअं रोज़ेदार भलारो महीनो बेहतर नमूने गुज़ारे सघनि। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध टीवी न्यूज़, घोटकी।